नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी जे चेयरमैन वाज़े कयो आहे त संदन का ख़्वाहिश न आहे त हू ॿीहर PDM में वापसि वञनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो जेकॾहिं असां ख़्वाहिश ज़ाहिर नथा कयूं त बार बार इहा ॻाल्हि छो पई कई वञे। असां PDM एक्शन खणण लाइ ठाहियो पर हाणे उते एक्शन न पियो थिए। ॿिए पासे वज़ीर आज़म इमरान ख़ान तंज़िया तौरु चयो आहे त पहिरें ॾींहं खां अपोज़िशन चवंदी रही त हुकूमत हली वेंदी, हुकूमत हली न सघंदी, पर हींअर त अपोज़िशन ख़ुदि विरहायल आहे ऐं मूंखे अपोज़िशन जो फ़िक्रु आहे त अपोज़िशन जटादार साबित थींदी या न। इन ई मौज़ूअ ते ॻाल्हाइण लाइ सभ खां पहिरियां हलूं था नसीर मेमण साहिब ॾे। नसीर मेमण साहिब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? नसीर मेमण साहिब, तव्हांजे ख़्याल में बिलावल भुट्टो ज़रदारी सफ़ा पारां अॼु इहो वाज़े चवणु त PDM में वापसी मुमकिन न आहे ऐं असांजी अहिड़ी का बि ख़्वाहिश न आहे जो PDM में वञूं, त इन खां पोइ बाक़ी छा बचो? ही जेके कोशिशूं थी रहियूं त की पहिरियों ॿीहर PDM जे इतिहाद में ॿीहर रूह फूकिजे, पीपल्स पार्टी खे आणिजे। अॼु त शेख रशीद साहिब बि इहो चई छॾियो त PDM सिर्फ़ु ॿिनि पार्टियुनि जो इतिहाद आहे, नून लीग ऐं मौलाना फज़लुर रहमान साहिब जो, ऐं उन में ॿी कोई पार्टीज़ आहिनि ई कोन। मुंहिंजो ख़्यालु आहे त पाण खे रियलिस्टिकली इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त PDM वारो चैप्टर काफ़ी ॾींहं अॻु में ख़तमु थी चुको। ही जंहिं क़िस्म जो अलायंस हो ऐं जंहिं क़िस्म जो हिन जो उभार हुयो, उन खां पोइ जीअं उन में ॾार पिया ऐं जीअं मौक़िफ़नि में हिकु वॾी विथी आई ऐं पोइ जहिड़ी तरह नोटिस इशू करणी, सभु कुझु इहे वाक़िया थिया, उन खां पोइ इन शइ जो वापसि साॻी तरह जुड़णु अमली तौरु मुमकिन ई कोन्हे। तव्हां जेका पुठियनि महीने खनि अंदरि ॿिन्ही धुरनि जे पारां जेके बयान आया आहिनि, उन बयाननि जो लहजो ऐं उनमें जेका तलख़ी आहे ऐं जेके हिक ॿिए खां तक़ाज़ाऊं आहिनि, को चए थो माफ़ी वठे, को चए थो तव्हां माफ़ी वठो, वॉट एवर, इहे इन खां पोइ बिलावल भुट्टो हाणे इहो बयान जो न ॿिजे त बि सम्झणु घुरिजे त PDM रिवाइव कोन थी सघंदो। इतिहाद जॾहिं ठहंदा आहिनि त पोइ इतिहादनि खे ठाहिण वक़्तु हिकिड़ो मरहलो ॾुखियो हूंदो आहे त मुख़्तलिफ़ ख़्यालनि ऐं सोचुनि जे इदारनि खे ऐं तंज़ीमुनि खे ऐं अॻुवाणनि खे गॾु कीअं विहारिजे, पर गॾु विहारण खां पोइ असुलु चैलेंज हूंदो आहे त उनखे गॾु कीअं हलाइजे। ऐं जंहिं चार्टर ते PDM ठहियो हो, जेकर हू उन चार्टर ते ई पंहिंजे धुरियुनि सां हिक ॿिए खां एक्सपेक्टेशन रखनि हा त शायदि उहो चार्टर त सभिनी खे हिक ॿिए लाइ क़ाबिल क़बूल हो। उन बुनियादी चार्टर ते को असां को ॿ ओपिनियन कोन ॾिठा आहिनि। जेको ओपिनियन जो डिवाइड थियो उहो हुयो तरीक़ेकार ते, उहो धुरियुनि जा पंहिंजा पंहिंजा इन डोमेन खां ॿाहिरि जेके ॿिया इंट्रस्ट आहिनि उन्हनि जे लाइ जेको हुननि जंहिं तरह कंडक्ट कयो पिए ऐं उहो सभिनी पार्टियुनि कयो आहे। पीपल्स पार्टीअ त गिलानी जी इलेक्शन वक़्तु कयो, पर तव्हां उन खां पोइ मौक़िफ़नि में फ़र्क़ु ॾिसो त नवाज़ लीग जेका सभ खां वॾी जंहिंजी डिमांड हुई त पीपल्स पार्टी असां सां गॾु नथी बीहे त असांखे इस्तीफ़ाऊं ॾियणियूं आहिनि ऐं असांखे एजिटेशन हलाइणी आहे, उन पाण बि इस्तीफ़ाऊं कोन ॾिनियूं, उहे त नंढियूं चोलियूं उभरिया ऐं खटियनि बि। ऐं उन खां पोइ जेका अवामी तहरीक हलाइणी साफ़ कान हलाइनि, त इन ते असां पहिरें बि ॻाल्हाईंदा रहिया आहियूं त पीपल्स पार्टीअ त जेकर हुननि खे पुठीअ में धक कयूं या पीपल्स पार्टी जेको हू चवनि था त असां सां बेवफ़ाई करे वई हा त पंहिंजी जाइ ते, पर PDM में बाक़ी जेके धुरियूं जेकर उहे का मूवमेंट हलाए रहियूं हुजनि हा त पोइ शायदि पीपल्स पार्टीअ ते या ॿियनि धुरियुनि ते दॿाउ अचे हा, उहे बि कुझु न करे सघियूं। तंहिंजी माना त अमली तौर ते जंहिं PDM खे हाणे PDM सम्झो थो वञे, जेका एक्चुअली असेंबलीअ में बि पीपल्स पार्टी खां वधीक सगारी आहे, उन वटि सीटूं वधीक आहिनि ऐं पब्लिक में बि उनजी फॉलोइंग पंजाब KP में वधीक आहे, इन खां बि इनकार कोन्हे। इवन JUI त सिंध में बि ठीकु ठाक फॉलोइंग केतिरा ज़रनि में रखे थी, पर न पब्लिक फॉलोइंग खे हुननि यूटिलाइज़ कयो, न असेंबलीअ में को वॾो ॾार विझी सघिया या कुझु बि करे सघिया। सो इहे सभई फ्रंट जेकर पीपल्स पार्टी हथ कढी वई त बाक़ी PDM खे जेका मूवमेंट हलाइणी अनफॉर्चुनेटली उहा बि न हली सघी। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त एतिरे कुझु थी वञण खां पोइ हाणे PDM जे रिवाइवल ते सोचणु ॻाल्हाइण वधीक बहस करण बि वक़्त जो ध्यानु आहे। इहो हिकिड़ो चैप्टर हो पॉलिटिकल मूवमेंट्स में, इहो थींदो आहे, इतिहाद ठहंदा आहिनि, हलंदा आहिनि, रही वेंदा आहिनि, टुटी वेंदा आहिनि, नाकाम थी वेंदा आहिनि, इहा पार्ट ऑफ पॉलिटिकल प्रोसेस आहे। उनखे ईअं ई ॾिसणु घुरिजे। थी सघे थो कंहिं ॿी स्टेज ते वरी इहे धुरियूं कंहिं ॿी अंडरस्टैंडिंग सां, ज़रूरी न आहे PDM जी शिकिल में, कंहिं ॿी कॉमन एजेंडा ते वरी किथे वञी गॾु बीहनि। बाक़ी PDM चैप्टर मुंहिंजे नज़र में ख़तमु थी चुको। जी नसीर मेमण साहिब, शबीर शेर साहिब, तव्हां खे पिया सम्झो बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु त वाज़े करे छॾियो त हाणे PDM में वापसी मुमकिन न आहे, PDM में असां एक्शन खणण वियासीं त को एक्शन नज़र न पियो अचे। असुल इहो न त इहो सबबु बि त कोन थो ॿुधाइनि त PDM अञा छो निकितो, सबबु कहिड़ा हुनजा, रीज़न कहिड़ा हुनजा, का शइ कोन थो। हुन जन खे सिलेक्टर्स पे सॼो ऐं सिलेक्टेड पे सॼो,
उन्हनि सां हुनजो कहिड़े क़िस्म जो ठाह पैदा थियो। हाणे छा उहे सिलेक्टर्स न आहिनि, उहे सिलेक्टेड न आहिनि? असुल सबबु जेको ॻाल्हि आहे उहा हिन जी जेका आहे सियासी मौक़े परस्ती आहे, उहा ख़ुदि पीपल्स पार्टी खे अवाम जे अंदरि बाक़ाइदे इहो वाइखो पई करे, या इन्हनि जी सूरत हाल त हे मौक़े परस्त पार्टी आहे ऐं इब्दल वक़्तु आहे। हिननि जी क़यादत खे जॾहिं ज़रूरत हुई ऐं हिननि खे सोड़ो कयो हुयो सिलेक्टर्स ऐं सिलेक्टेडर्स जी, त उन सूरत में हिननि जेका PDM में सरगर्मी ॾेखारी ऐं जॾहिं पंहिंजा मसइला उन्हनि जा हल थी विया ऐं हिननि सां अची ॻाल्हियुनि जे ज़रिए सॼो मामिलो तइ कयो वियो त पोइ इलेक्शन जेका इंजीनियर्ड इलेक्शन थी उहो इशू बि छुटो, सिलेक्शन जेका थी ऐं उहा बि छुटी ऐं मुल्क जे अंदरि जेके बेईमानियूं हलनि पियूं, धांधलियूं हलनि पियूं, बेरोज़गारी हले पई ऐं माण्हुनि सां जेके वेसाघातियूं हलनि थियूं पियूं, IMF ऐं वर्ल्ड बैंक जे चवण ते जेके इशूज़ हिते हुकूमत हलाए पई ऐं उन्हनि जे चवण ते जेके महांगाई करणु, पेट्रोल जूं क़ीमतूं वधाइण जो सॼो कुझु ऐं उहा ई सूरत हाल हले पई त पीपल्स पार्टी खे अहिड़ो कुझु छा मिलियो जंहिं करे जेको आहे सो हुन PDM खे छॾे ॾिनो ऐं PDM मां निकिरी वई, PDM में एक्टिव बि पाण थी, सभु शइ पाण कई। हुन मञा त माण्हू इहो चवंदा त भई जेको हिननि जे मथां एलिगेशन्स आहिनि करप्शन जा, त हीअ हर क़िस्म जी करप्शन करे सघनि था, सियासी करप्शन त हिन जे लाइ पोइ मसइलो ई कोन्हे को। हुनजे करे ज़ाहिर आहे त की शेख रशीद जी त का हैसियत ई कान्हे का, उहो त उतां जेको आहे सो जंहिंखे खणी चइजे त पोयां जेको आहे सो करण वारो आहे, बैक बाइटिंग जेको आहे करण वारो आहे, उनजी का हैसियत रही कान्हे का। बेसिक शइ इहा आहे त हिननि पंहिंजी सियासी साख जेका उहा बिल्कुलु ई माण्हुनि जे अॻियां ख़राबु करे छॾी ऐं माण्हुनि वटि हीअ कहिड़े क़िस्म से जवाबु ॾींदा, उन्हनि खे जेको आहे छा चवंदा, जन एॾा वॾा इशूज़ जेके से पाण कया हुया। ऐं मां सम्झां थो त इहा हिननि जी बाक़ाइदे वॾे में वॾो ड्राबैक आहे, वॾे में वॾी वेसाघाती आहे पीपल्स पार्टी जी। जी शबीर शाह साहब, एज़ाज़ सुमर साहब, तव्हां खे पहिरियों बिलावल भुट्टो ज़रदारी त वाज़े स्टेटमेंट ॾेई छॾी त PDM में हिकु वापसी न थींदी। इहे जेका कोशिशूं थी रहियूं मुख़्तलिफ़ धुरियुनि जूं, मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं त PDM खे रिवाइव कजे, ॿीहर रूह फूकिजे, पर हाणे त बिलावल साहब स्टेटमेंट खां पोइ त उहा उमेद बि ख़तमु थी वई। ॾिसो, जॾहिं बिलावल साहब चवे थो त असां नथा अचणु चाहियूं त पोइ इहा त ॻाल्हि ठीकु थो करे न। हिकिड़ी सियासी पार्टी वटि इहो राइट आहे त उहो कंहिं बि सियासी इताद में शामिलु थिए, हुन खां ॿाहिरि निकिरे। बाक़ी रही ॻाल्हि त उहो छो ॿाहिरि विया या हुननि छो हिननि खे ॿाहिरि कढियो, उहो हिकिड़ो अलॻि फैक्टर आहे। बुनियादी ॻाल्हि असल में ॾिसण जी इहा आहे त हीउ जेको इताद हो, हिनजो मक़सदु छा हो, एजेंडा छा हुई ऐं छा उहा एजेंडा सर्व थी या न थी। ॾिसो, हीउ जंहिं तरीक़े सां इमरान ख़ान जी हुकूमत जे इक़्तिदार में अचणु, PTI जे इक़्तिदार में अचण जे तरीक़ेकार ते एतिराज़ था कनि, त असां हिकिड़ो सादो सवाल इन्हनि पार्टियुनि खां कयूं था, पीपल्स पार्टी खां बि, नवाज़ लीग खां, त माज़ीअ में अवां कीअं इक़्तिदार में ईंदा रहिया आहियो? छा माण्हुनि जी जो हाफ़िज़ो एॾो कमज़ोर आहे, माण्हुनि खे यादि न आहे त ही पावर्स में कीअं ईंदा रहिया आहिनि माण्हू, या जेके ताक़तवर धुरियूं आहिनि, जेका इस्टेब्लिशमेंट आहे, उन सां ही कीअं मामला कंदा रहिया आहिनि माज़ी में। त बुनियादी ॻाल्हि इहा आहे त ही ख़ुदि बि हाणे बि तव्हांखे ॿुधायां थो त ज़ाहिरी तौर ते त भली हे फिडरल कास्ट्रो ऐं ची गवेरा खां बि ॿ विखूं अॻियां वञण जी ॻाल्हियूं कंदा हुजनि, प्रैक्टिकली हे बि बेसिकली चाहिनि इहो ई था। अच्छा, उन में वरी स्केप गोट आहे पीपल्स पार्टी। माज़रत सां, पीपल्स पार्टी जे लाइ जीअं असांजे दोस्तनि बि चयो त साईं करप्शन ब्यूटियूं, भला शहबाज़ शरीफ़ खे कहिड़नि केसनि में अंदरि कयो वियो आहे हींअर ताईं, नवाज़ शरीफ़ ख़ुदि कहिड़ा केस भोॻिया आहिनि, मरियम नवाज़ ते कहिड़ा केस आहिनि, उन्हनि जी सॼी फैमिली ते कहिड़ा केस आहिनि, या ॿियनि पार्टियुनि जे हवाले सां बि पाण इहा ॻाल्हि करे सघूं था। ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको मुल्क में इक़्तिदारी इलीट क्लास आहे, इन जो तव्हां मयार या इन जो अंदाज़ या इन जा कम या इन जा प्रकार सोली सिंधीअ में पार्टियुनि जे बुनियाद ते जांचींदो त मुंझी पवंदो। हे सभु हिकिड़े ई ट्रैक ते हलनि था, हिकिड़ा ई मक़सद रखनि था ऐं पोइ उन्हनि मक़सदनि जी हासिलात जे लाइ हर मुमकिन तरीक़े सां कंप्रोमाइज़ कनि था। हिननि खे प्रॉब्लम सिर्फ़ु इहो थियो जो ही जेका म्यूज़िकल चेयर खेॾी रहिया हुआ पीपल्स पार्टी ऐं पोइ वरी नवाज़ लीग, उन में अचानक सां हिकिड़ी टीं पार्टी अची वई। छाकाणि त म्यूज़िकल चेयर में अगरि सपोज़ आख़िर में ॿ माण्हू रहिजी वञनि
त पोइ उन्हनि ॿिन्ही मां हिकिड़ो माण्हू ज़रूरु खटंदो, इहा त पक हूंदी आहे न। हिननि खे बि इन क़िस्म जी पक हुई पावर में। हाणे बिलावल साहब जेको हिन में अचणु नथो चाहे, मूं तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो त बिलावल साहब इहा गेसिंग गेम खेॾंदो रहंदो, ओसी ताईं खेॾंदो रहंदो जेसि ताईं हू चाहींदो त नवाज़ लीग में जेके इख़्तिलाफ़ पैदा थियनि उहे अञा वधनि। छाकाणि त जॾहिं शहबाज शरीफ़ इहा पॉज़िटिव ॻाल्हि करे थो त बिलावल साहब खे या पीपल्स पार्टी खे अचणु खपे, त वरी मरियम नवाज़ उनखे काउंटर बि करे थी। ऐं मरियम नवाज़ अॼु वाज़े चई छॾियो आहे पंहिंजे चाचे जे लाइ बि त नेरेशन शहबाज शरीफ़ जो बि उहो आहे जेको नवाज़ शरीफ़ जो आहे। इन जो सादो मतिलबु त इहो आहे त नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ हिकिड़ी ॻाल्हि था कनि, पर इन जो जेको अंदरि खाने बिटवीन द लाइन्स मतिलबु आहे उहो वॾो अहम आहे। उहा चवणु इहो थी चाहे त शहबाज शरीफ़ छा विकिणंदो आहे, असुल त मुंहिंजो पीउ जी पार्टी आहे, मुंहिंजो पीउ जीअं चाहींदो तीअं हिन पार्टी में थींदो। जी हाणे इन सिचुएशन में पीपल्स पार्टी जे लाइ हीअ हिकिड़ी आइडियल सिचुएशन आहे त नवाज़ लीग समहाउ वीक थिए, छो त जेकॾहिं नवाज़ लीग वीक नथी थिए त पोइ इहा ॻाल्हि ख़ातिरी रखो त एटलीस्ट पंजाब मां ॿी का पार्टी पावर में मथे बिरे, यानी कि अक्सरियत सां न ईंदी, ऐं जेकॾहिं पंजाब मां का पार्टी अक्सरियत सां ईंदी त मर्कज़ में हुकूमत उहा ई पार्टी ठाहींदी। जी जी एज़ाज़ साहब, इनाम भट्टी साहब, तव्हां छा था सम्झो पीपल्स पार्टी तरफ़ां वाज़े तौरु मौक़िफ़ अचण खां पोइ, बिलावल भुट्टो ज़रदारी जे वाज़े बयान खां पोइ हाणे पॉलिटिकल रुख कहिड़ो हूंदो त PDM में पीपल्स पार्टी हाणे वापसि न पई वञे? मूंखे लॻे थो पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग ॿई हिकिड़े मुख़्तलिफ़ हलियूं वयूं ग्राउंड्स ते, ऐं ॿिन्ही जो असुल जेको उन्हनि जे पुठियां जेकॾहिं कंहिंजो को हक़ आहे उन मां शायदि बिलावल खे इहो यकीन आहे त PDM जे साथ न ॾियण सां ईंदड़ इक़्तिदार में हुन जे लाइ रस्ता खुलंदा, ऐं साॻियो वरी नवाज़ लीग खे इहो यकीन आहे त PDM जेतिरो मज़बूत थींदी, जेतिरी ताक़तवर थींदी, ओतिरो ई उन्हनि जा इक़्तिदार में रस्ता खुलंदा। तव्हां ॾिठो हूंदो जेको मरियम नवाज़ चयो त मफ़ाहिमत उन्हनि सां थींदी आहे जिन वटि ताक़त हूंदी आहे, यानी उहे करे सघंदा आहिनि ॻाल्हियूं, उहे करे सघंदा आहिनि जेके पंहिंजो ताक़त जो तवाज़ुन बरक़रार रखंदा आहिनि या ताक़त जो तवाज़ुन मथां खणी ईंदा आहिनि। ऐं इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त जिथे बि जेके कंहिंसां ॻाल्हियूं करणियूं आहिनि ते बैलेंस ऑफ पावर जेको आहे उहो मैटर कंदो। जेकॾहिं PDM अॼु बि पंहिंजे ताक़त जो तवाज़ुन एतिरो घणो मथे खणी वञे जो उन्हनि खे अॼु ई इक़्तिदार में का पंहिंजी हासिलात नज़र अचे, उहो मुमकिन बणिजी सघे थो, जेको उन वक़्त में नज़र आयो पए जॾहिं PDM में इहे सभु जमायतूं शामिल हुयूं। जेतिरा जलसा थिया पए, जेतिरा बि उन्हनि प्रोग्राम कया पे, उन्हनि मां लॻो पए त ईंदड़ हिन साल जे मार्च अप्रैल ताईं शायदि घणो कुझु थी वेंदो, पर उन में जेको सॼो इहो डिफेक्ट पैदा थियो उहो बि आउं सम्झां थो त प्री इंजीनियर्ड हूंदो, जंहिंमें उन सॼे खे वीक करे वरी हिकिड़े नए ट्रैक ते वठी वञणु। त मौजूदा हालतुनि में पीपल्स पार्टी इहा शइ साबित कई आहे त उहो कंहिं बि तरह सां को बि अहिड़ो सख़्तु मौक़िफ़ रखण लाइ तयारु न आहिनि जेको सुभाणे हुननि खे को नुक़सानु ॾेई सघे। ऐं जॾहिं त PDM में शामिल बिलख़ुसूस मरियम नवाज़ ऐं नवाज़ शरीफ़ उहे इन सोच ते बीठा आहिनि त जेतिरो सख़्तु मौक़िफ़ रखिबो ओतिरो ई उन्हनि जे लाइ रस्ता हमवार। हाणे ॾिसणो इहो आहे त कंहिंखे छा थो हासिलु थिए, पर हक़ीक़त इहा आहे त ॿिन्ही जी जेका कोशिश ऐं ख़्वाहिश आहे उहा सिर्फ़ु इहा आहे त ईंदड़ वक़्त में जेके इलेक्शन्स थींदियूं उन में कंहिंखे इक़्तिदार ॾांहुं इशारो मिले थो या कंहिंखे इक़्तिदार ॾांहुं मुंतक़िल करे, इक़्तिदार उन ॾांहुं मुंतक़िल करे उनखे इक़्तिदार ॾिनो वञे थो या हुकूमत ॾिनी वञे। जी इनाम भट्टी साहब, नसीर महमूद साहब लॻो पए जी 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 तव्हां कंटिन्यू कयो सर। जेको मूं अॻ में महसूसु थियो पए त शायदि इमरान ख़ान जेको टफ टाइम ईंदो, पर हाणे उहा शइ वरी अञा ॿी बि नज़र अचे। जेको अॻ में बि असां चवंदा रहियासीं त बिल्ख़ुसूस मुंहिंजो इहो हो त कॾहिं बि इहा हुकूमत वक़्त खां अॻे न वेंदी, पंहिंजो मुदो पूरो कंदी, छाकाणि त पाकिस्तान जो जेको हींअर ट्रेंड हलियो आहे उहो इन हाउस चेंज जो त थी सघे थो, पर मुकमिल तरह सां नयूं इलेक्शन्स थियनि उहे मुमकिन कोन्हनि। त हीउ सॼो कुझु जेको थियो पए उन में हिकिड़ो इहो बि माहौल नज़र आयो त शायदि इस्तीफ़ाउनि खां पोइ हिकिड़ो डेड लॉक पैदा थिए जंहिंजे करे नयूं इलेक्शन्स कराइणियूं पइजी वञनि, ऐं जंहिंजो हल जेको आहे उन्हनि इहो बि तलाश कयो त कंहिं तरह सां इन हाउस तब्दीली अचे, ऐं उहो मामिलो इस्तीफ़ाउनि जे बजाए इन हाउस तब्दीली जे लाइ जेका पीपल्स पार्टी बि कोशिशि कई पए या हुन हिकिड़ी राय रखी पए, पर उहा नज़र न पई आई। पर हाणे जेका सूरत हाल जुड़ी आहे उन में ऐन मुमकिन आहे त इहा शइ अंदरि थी सघे थी।
छाकाणि त जेके मुखालिफ़ ग्रुप ठहिया हुआ उन्हनि खे जंहिं तरह सां जहांगीर तरीन ग्रुप वरी प्रोग्रेसिव ग्रुप जेके नज़र पिया आया त उन्हनि खे कंहिं तरह सां गॾिजी करे अंदरि इन हाउस तब्दील लाइ कुझु करे पिए सघिया, पर उहा बि शायदि हाणे सूरत न बीहे। पर वरी बि जेको हींअर पीडीएम जे अंदरि हिननि मौक़िफ़ रखियो आहे त पार्लियामेंट जे अंदरि एंटी गवर्नमेंट पार्टीज़ जेके बि आहिनि, मुखालिफ़ धुन में वेठल जेके बि जमायतूं आहिनि, उहे पाण में गॾिजी करे कुझु करे सघनि थियूं त उते हिकिड़ो ॿियो रस्तो पैदा थी सघे थो। त यानी हिकिड़ो इहो हूंदो जी नाम साहब, हिकिड़े तरफ़ जलसनि जुलूसनि जे लाइ का राह हमवार कंदी ऐं ॿिए तरफ़ पार्लियामेंट जे अंदरि उहे मुखालिफ़ जमायतूं गॾिजी इमरान ख़ान जी हुकूमत खे टफ टाइम ॾेई सघनि थियूं। पर उहो टफ टाइम सिर्फ़ु टफ टाइम ई हूंदो, कंहिं बि इक़्तिदार जी हिन वक़्तु मुंतक़िली या तब्दीली नज़र न पई अचे। वरी बि मामिलो वञी ईंदड़ इलेक्शननि ताईं थींदो ऐं ईंदड़ इलेक्शननि में सिर्फ़ु रस्ता उन लाइ हमवार थींदा जंहिंजी मथियनि सां आशीर्वाद में वधीक हासिलात हूंदी। जी इनाम भट्टी साहब, नसीर मेमन साहब, वज़ीर आज़म साहब काफ़ी ख़ुशि नज़र पियो हुजे। वज़ीर आज़म साहब चए पियो त इहा उहा ई अपोज़िशन आहे जेका चवंदी त हुकूमत न हली सघंदी, हुकूमत ॼाण ख़तमु थी वेंदी, पर असांजी हुकूमत हलंदी, मां ईंदड़ 5 साल पूरा कंदुसि। पर हाणे मूंखे फ़िक्रु आहे त अपोज़िशन गॾु रहंदी या न रहंदी। काफ़ी फ़िक्रमंद नज़र अचे पियो ऐं काफ़ी मुतमैन ऐं ख़ुशि नज़र अचे पियो वज़ीर आज़म, ऐं संदसि ख़्यालु आहे त हाणे हुकूमत डिलीवर बि कंदी, आवाम खे रिलीफ बि ॾींदी। तव्हांजे ख़्याल में वज़ीर आज़म जे हिन स्टेटमेंट में केतिरो हू मुतमैन नज़र अचे पियो? छा हाणे 5 साल त पूरा करे वेंदा, पर जेके 5 साल दौरान हुननि टारगेट रखिया उहे अचीव करे वेंदा? निहायत ख़ुशनसीब वज़ीर आज़मनि मां आहे जंहिंखे सॼी इस्टेब्लिशमेंट जी सपोर्ट आहे, सॼी इस्टेब्लिशमेंट में इलाही कुझु आहे ऐं उनखे पंहिंजे मुखालिफ़ दौर जी सपोर्ट आहे। हिन खां वधीक आइडियल माहौल ॿियो छा खपे? त हीअ त खणी मुखालिफ़ दौर पीडीएम त हाणे थिया हुआ, पर पहिरियां 2 साल खनि त माना ख़ान साहब जे साम्हूं एम्पायर जेको बीठो त तय कयो त तोखे आउट बि न कंदासीं ऐं फील्डर बि हिकिड़ो न बीहारियो आहे। ख़ान साहब वटि खुली चौका छक्का हणण जा मौक़ा, बदकिस्मती सां ख़ान साहब उहे सभु कम न करे सघियो। एक्चुअली ख़ान साहब सां मसइला कई आहिनि, पर हिकिड़ो वॾो मसइलो हो त हुन इक़्तिदार में अचण खां पहिरीं एॾियूं वॾियूं दावाऊं करे छॾियूं जेके प्रैक्टिकल न हुयूं। इहो हुनखे अचण खां पोइ ख़बर पई त प्रैक्टिकल जहान कीअं हलंदो आहे। हुन सम्झो त हीअ जीअं पार्टीअ में मां शुरू में चवंदो हुउसि साॼे मुड़ त साॼे, खाॿे मुड़ त खाॿे, शायदि हुकूमतूं बि हलंदियूं, इहो पॉसिबल कोन हो। उहे प्रैक्टिकल शयूं, उहे रियलिटीज़ हिन वटि को होमवर्क कोन हो, पाण ई पोइ अॻिते लिखी ईंदा असांखे होमवर्क, असांखे कहिड़ी ख़बर त मईशत जो अहिड़ो हाल हूंदो। तो फ़िलहाल त ख़ान साहब खे जेके जंहिं आसरा ॾिनासीं फ़िलहाल त ख़ान साहब दौलत तमामु खां हले ई पियो। पोइ जन मैदान ते लथो त ख़बर पए थी जान हलाइण त ॾुखियो आहे, पर लक इहो त हिन जे साम्हूं पावरफुल मुखालिफ़ तरफ़ कोन ई इस्टेब्लिशमेंट जी सॼी सपोर्ट। जेतिरा बि वॾा टारगेट ख़ान साहब पंहिंजे दौर में तय कया, बदकिस्मती सां हुन मां अची हिकिड़ो बि न थी सघियो। ऐं रादर उन दौर में जेके 2-3 वॾियूं ख़राब शयूं थी वियूं, हिकिड़े पासे सॼी हिस्ट्रीअ जो कर्ज़ु, हिकिड़े पासे ख़ान साहब जे दौर जो कर्ज़ु, ॿिया एडमिनिस्ट्रेटिव इशूज़ अलॻि। सो एतिरा घणा मसइला हुन पंहिंजे लाइ पैदा करे छॾिया, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे, जो उन खां उहे मामला हैंडल न पिए थिया। टीम कान हुई, टीम सभु इनकॉम्पिटेंट माण्हू खयां वेठो आहे। पर जीअं त मुखालिफ़ दर जेको पंहिंजे प्रेशर विधो जेकर उहो सस्टेन थी वञे त ख़ान साहब लाइ हुकूमत ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी वञे। पर पोइ समाओ हिन जो भाग जो मुखालिफ़ दर परफॉर्म न करे सघे। हाणे बि अगेन ख़ान साहब जी पंहिंजी परफॉर्मेंस तव्हांजे साम्हूं आहे कि 4% जेको ग्रोथ रेट जी ॻाल्हि आहे, उहा सॼी जान लाइ मां रिडिक्यूल थी वई आहे। उन में का बि वैलिडिटी तव्हांखे कंहिंखे नज़र नथी अचे। समूरा इकोनॉमिक इंडिकेटर्स ख़राबु शिकिल पिया था ॾेखारनि ग्राउंड ते। इन्फ्लेशन खां वठी तव्हां जेतिरा बि खणो, वॾे में वॾो चैलेंज हिन क़िस्म जी हुकूमतुनि लाइ इकोनॉमी खे स्टेबल करणु आहे, उहो नथो पियो थिए। सो इहे जेके असुल वाइदा, पोइ 50 करोड़ नौकरियूं, पोइ घर, पोइ फलाण, पोइ ही, उहे सभु शयूं पेंडिंग में आहिनि। पर इहो जेका मूं गुज़ारिश कई त जीअं त स्ट्रांग मुखालिफ़ दर साम्हूं कान्हे त हाणे प्ले ग्राउंड ओपन थियो पियो आहे। 2 साल बचिया आहिनि। मूंखे सची ॻाल्हि आहे त हिन टीम ऐं हिन अप्रोच सां का वॾी शानदार अॻियां सक्सेस नज़र कोन थियूं पयूं अचनि, ऐं ईअं ई कादो गिलजंदो हलंदो रहंदो। पर मूंखे लॻे थो त आख़िरी जॾहिं 5-12 महीना बचंदा ऐं ईंदड़ इलेक्शन वेझी ईंदी त पॉसिबिलिटी आहे त मुखालिफ़ दर ईंदड़ इलेक्शन जे लाइ कुझु टर्म्स ते वरी यूनाइट थी वञे, इन जी पॉसिबिलिटी आहे। मूंखे फौरी तौर ते कंहिं वॾे शानदार कंहिं गैर मामूली परफॉर्मेंस बाक़ी 2 सालनि में थींदे नज़र कान थी। जी शबीर शेर साहब, तव्हांखे पिया ॾिसो जॾहिं को चैलेंज बि न हुजे अपोज़िशन खां, ऐं अॼु पाण चवे थो वज़ीर आज़म त मां काफ़ी मुतमैन आहियां जेका अपोज़िशन मुंहिंजे हुकूमत वञण जी ॻाल्हि करे रही हुई, त हाणे तो अपोज़िशन ई पाण में हुनजो इताद न आहे।
तंहिं बावजूदि ख़ान साहब खे उहा परफॉर्मेंस लेवल ॾेखारण जो मौक़ो न मिलियो आहे या लेवल प्लेइंग फील्ड न मिली आहे? कहिड़ो रीज़न आहे जो पंहिंजा टारगेट अचीव न करे सघियो आहे ऐं सिर्फ़ु अपोज़िशन ते तनक़ीद करे पंहिंजी पाण खे मुतमैन पियो रखे? ॾिसो न, हे वज़ीर आज़म जेको आहे सो 2D गवर्नमेंट जो वज़ीर आज़म आहे। 2D जो मतिलबु इहो आहे त उहा हुकूमत जंहिंजा इख़्तियार कंहिं ॿिए जे हथनि में हुजनि ऐं उहे सिर्फ़ु पाण रुॻो पपेट ते वेठा हुजनि। हे पपेट क़िस्म जो वज़ीर आज़म आहे, 2D वज़ीर आज़म आहे, 2D गवर्नमेंट जो वज़ीर आज़म आहे। हे कहिड़े मुंहं सां चई सघे थो? हिन में जेकॾहिं इख़्लाक़ी ज़रूरत हुजे त जॾहिं जेके दावाऊं कंदो हुयो ऐं हुकूमत में अचण खां पोइ पाण खे बेइख़्तियार महसूसु करण खां पोइ इस्तीफ़ा ॾेई छॾिया। अपोज़िशन खे बि चुप करायो आहे उन्हनि जेके हे 2D हुकूमत हलाए रहिया आहिनि, ऐं पीपल्स पार्टी खे जेकॾहिं का आशीर्वाद मिलियल आहे उन्हनि खां। ॿियो आहे इंटरनेशनल सीनियर जियो पॉलिटिकल सिचुएशन आहे, उनमें बि ज़ाहिर आहे त हे उन्हनि जो 2D गवर्नमेंट 2D बणियो वेठो आहे। जेकॾहिं ॿाहिरियां मफ़ाद ॾिसजनि, अमेरिका जा मफ़ाद ॾिसजनि हिन मुल्क जे अंदरि, त ही उन्हनि जे मफ़ादनि खे सेट थो करे वेठो। वर्ल्ड बैंक ऐं IMF जे तारप ते थो हले पियो, उहे जेके अघ मुक़ररु कनि था हे उन ते बीठो आहे। हिन जी पंहिंजी त का हैसियत ई कान्हे, पंहिंजी हैसियत त ॿुधाए त हिन अवाम खे कहिड़ो रिलीफ ॾिनो आहे, हिन अवाम खे छा ॾिनो आहे, हिन अवाम खे छा डिलीवर कयो आहे। महांगाई डिलीवर कई अथई, बेरोज़गारी डिलीवर कई अथई, ज़ख़ीरा अंदोज़ी डिलीवर कई अथई। हिन जा ख़ुदि माण्हू जेके आहिनि से कणिक जा ऐं खंड जा चोर साबित थिया, उन्हनि जेके आहिनि से वॾा वॾा धाड़ा हया। उहो माण्हू कहिड़े बुनियाद ते इहो थो चवे पियो? इन जे करे छाकाणि त पीपल्स पार्टी खे हुन जा जेके 2D आहिनि उहे ख़रीद करण में कामयाब थी विया ऐं पीपल्स पार्टी ते पंहिंजो मुस्तक़बिल सियासी मुस्तक़बिल त खणी दाव ते लॻाए छॾियो आहे। अॻिते हली का बि सियासी धुर जेका आहे सा हुननि सां इतिहाद करण लाइ तयारु कान थींदी, या जेसि ताईं वञी को रिटन एग्रीमेंट हिननि सां कनि 500 रुपए वारे स्टाम्प पेपर ते, ॾिसी ताईं त का बि सियासी पार्टी पीपल्स पार्टी सां इतिहाद करण लाइ तयारु कान थींदी। बाक़ी हिन हुकूमत जी जेका दावा आहे, हिन मुल्क जे वज़ीर आज़म जी जेका दावा आहे, उहा बिल्कुलु जेका आहे ईअं ई आहे त जीअं को वॾेरे खे धमकी ॾिए त जेकॾहिं मुंहिंजी पघार न वधाई त वापसी में साॻी पघार ते कमु करे। साॻी पघार ते कमु करण वारो माण्हू कहिड़े मुंहं सां इहे लहजा थो ॻाल्हाए? हुन ख़ुदि अवाम खे छा डिलीवर कयो आहे? जी, कहिड़ी शयूं जेके आहिनि से अवाम खे ॾींदो अथई? अवाम सां कहिड़ा हिन वाइदा कया हुया? अवाम जी हालत किथे वञी बीठी आहे? उते जो उते बीठो आहे। जी शबीर साहब, इज़हार सुमर साहब, तव्हांजे ख्याल में ॾिसजे त हुकूमत लाइ त को वॾो चैलेंज अपोज़िशन पहिरें ॾींहं खां न रही, ही PDM वारो मामिलो आयो, उनखां पोइ टफ टाइम्स मिलियो, पर प्राइम मिनिस्टर साहब जी अॼु जेका ॾाढी स्टेटमेंट आहे जंहिंमें हुनजी ख़ुशफ़हमी बि आहे ऐं काफ़ी ख़ुशि बि नज़र अची रहिया आहिनि त हाणे त अपोज़िशन, मूंखे फ़िक्र आहे त अपोज़िशन पाण में गॾु वेहंदी या न वेहंदी, त जेका अपोज़िशन ई पाण में गॾु नथी वेही सघे त पोइ ख़ान साहब लाइ त को चैलेंज ई कोन्हे। पोइ ख़ान साहब खे जेके ख़ुदि अंदरां चैलेंजिस पंहिंजे पार्टी में साम्हूं अचनि पिया, उनखे कीअं हैंडल करे सघंदो? ॾिसो, पहिरियों त इहो ॾिसणो आहे त ख़ान साहब जो जेको पावर में अचणु हो उनजे पुठियां नैरेटिव कहिड़ो हुयो। नैरेटिव इहो त ही जेके सियासतदान ऐं सियासी पार्टियूं आहिनि रिवायती तौरु जेके मुल्क में इक़्तिदार में रहियूं आहिनि, उहे फाइनेंशियल करप्शन बि कनि थियूं, प्रिंसिपल उसूलनि ते बि कंप्रोमाइज़ कनि थियूं ऐं उनजे नतीजे में मुल्क खे नुक़सानु थो रसे। इहो नैरेटिव हुयो न ख़ान साहब जो, ऐं हुन चयो त मां उहा करप्शन ख़तमु कंदुमि ऐं एहतिसाब कंदुमि ऐं सभु शयूं कंदुमि ऐं इंसाफ़ ॾियारींदुमि। ऐं ॿियो ख़ान साहब जो चवणो त हीअ अपर क्लास जो, मथे क्लास जो इक़्तिदारी ग्रुप आहे ऐं उहो वारे वटी ते इक़्तिदार में अचे थो, उनखे मां ख़तमु कंदुसि ऐं मां मिडिल क्लास खे, हेठें तबिके खे स्ट्रेंथन कंदुसि। हाणे ख़ान साहब जो प्रैक्टिकली इहो समूरो नैरेटिव, ऐं रुगो ख़ान साहब जो न पर उनखे सपोर्ट कंदड़नि जो नैरेटिव एंटी पॉलिटिक्स ऐं एंटी पॉलिटिशियन तौरु हिकिड़ो पेश कयो वियो। बाबा ही सभु ही हिकिड़े पासे रखो ऐं ही ख़ान साहब छाकाणि त बेसिकली पॉलिटिकल पस मंज़र त न हो न इमरान ख़ान जो, हुनजो पस मंज़र हो हिकिड़े क्रिकेट जे कप्तान वारो ऐं उन खां पोइ सोशल रिफॉर्मर वारो, जीअं हुन अस्पताल ठाही ऐं ॿियूं शयूं। हाणे हुनजो नैरेटिव जेको हो उहो प्रैक्टिकली फेल वियो आहे। हुनजी हुकूमत जे सेटअप मां तव्हां ॾिसो, हुनजे डिसीशन्स मां ॾिसो, हुनजे वाइदनि मां ॾिसो, हुनजी 100 ॾींहंनि वारी एजेंडा मां ॾिसो, हुनजे यू टर्न्स मां ॾिसो तव्हांखे, या ॿियो सभिनी ॻाल्हियुनि खे छॾियो हुनजी पोयूं 5 सालनि जूं इक़्तिदार खां अॻु में वारियूं 5 सालनि जूं रिकॉर्डिंगूं ॾिसो ऐं उन्हनि जी भेट कयो हाणे वारी रिकॉर्डिंग सां ॻाल्हि सम्झ में अची वेंदी।
हाणे चूंडा ते जेको ख़ान साहब चवे थो त अपोज़िशन इहो थी वई, ख़ान साहब जी जेका वॾे वॾी अपोज़िशन आहे, अचो त हुन ते ॻाल्हायूं। उहा अपोज़िशन आहे जेके हुन फॉल्स प्रॉमिसिस कया पंहिंजे माण्हुनि सां। हाणे हुनखे उहा म्यूज़िक ॿुधण में अचे पई आहिस्ते आहिस्ते। ख़ान साहब जे लाइ जेका वॾी अपोज़िशन आहे उहा अव्हांखे नज़र ईंदी इलेक्शन वारे ॾींहं ते, ऐं उन जे नतीजे में जेके उते तब्दीलियूं ईंदियूं PTI में ऐं PTI जे पावर बेल्ट में, उहा तव्हांखे सम्झ में ईंदी त हाणे असू ख़ान साहब जी अपोज़िशन वञी बीठी इहा। परवेज़ मुशर्रफ जे ज़माने में अव्हांखे यादि हूंदो त ही सभई पार्टियूं पासीरियूं थी वयूं हुयूं, मुल्क खां ॿाहिरि हलिया विया हिननि जा लीडर, ऐं उन वक़्तु अमली तौर ते अपोज़िशन केरु पे कई? अपोज़िशन कई पे मुत्तहिदा मजलिस अमल, मौलाना फज़ल रहमान जमात इस्लामी ऐं ॿिया। त कॾहिं कॾहिं शयूं इहे तब्दील बि थी वेंदियूं आहिनि। हिन वक़्तु जेका ख़ान साहब जी अपोज़िशन मूंखे नज़र अचे थी उहा विद इन पार्टी रैंक्स आहे। नंबर 1 हो जेको कारकुन आहे जेको हिन सां 20-22 साल सफ़र कंदो रहियो आहे, हिकिड़ो त उहो हिन जो सभ खां वॾो मुख़ालिफ़ आहे। हाणे ॻाल्हाइण शुरू कंदा माण्हू आहिस्ता आहिस्ता, काफ़ी माण्हुनि ॻाल्हाइण शुरू कयो आहे। नतीजे में छा थींदो, जेको ख़ान साहब अगरि सियासतदान हुजे हा त हुनखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे हा, छाकाणि त हू पंहिंजे मिज़ाज में सियासतदान न आहे। सियासत खे उन अंदाज़ सां ॾिसे कोन थो त शयूं दूरस ॾिसबियूं आहिनि, फ्यूचर प्लानिंग्स ॾिसबियूं आहिनि। ख़ान साहब खे जेको पहिरियों झटको ईंदो उहो सराइकी बेल्ट मां ई ॾखण पंजाब वारे पासे खां ईंदो, छो त जहांगीर तरीन लॻे ईअं थो त हाणे इहो जेको सेटअप आहे हुनजो हिनखे मुस्तक़िल शक्ल ॾियण वारो आहे। अॻिते हली उहो कंहिं हिन ग्रुप तौरु पाण खे डिक्लेयर बि करे सघे थो। ईंदड़ इलेक्शन में घटि में घटि उहो इमरान ख़ान सां गॾु कोन वेंदो। हिननि जा तकरार हाणे बहाल न थींदा, रिस्टोर न थींदा। ऐं इमरान ख़ान जेकॾहिं सियासतदान हुजे हा त उन हिकिड़े माण्हूअ खे पासे ते करे छॾिया जंहिं ते जहांगीर तरीन खे एतिराज़ हो। जहांगीर तरीन जो वॾो जहिड़ो हो ई कोन, हुनखे उन चाहियो पियो त हिकु ॿ माण्हू आहिनि, हिकिड़ो ब्यूरोक्रेट आहे, हिकिड़ो हुनजो एडवाइज़र आहे, उन चाहियो पियो त ॿिन्ही खे पासीरो करे त जीअं हुनजे लाइ रस्तो खुले। ॿियो, जहांगीर तरीन मुस्तक़बिल में अटेम्प्ट कंदो त पंजाब में हाणे हू पावर उन कॉरिडोर में अगरि नंबर 1 न त नंबर 2 ज़रूरु हुजे, त इहो वॾे में वॾो इमरान ख़ान खे नुक़सानु आहे। उन खां पोइ KPK में जेको ही लगातार रूल कंदो रहियो आहे, उते ग़लति चॉइस चीफ मिनिस्टर जी करण जे करे ही जेको पंहिंजो हिन जो डिफेंस मिनिस्टर आहे, छा नालो आहे जेको हिन वक़्तु इमरान ख़ान जेको अॻूणो खटक साहब ऐं उन सां गॾोगॾु आतिफ ख़ान, हाणे हिननि जो पाण में ॿ वॾा ग्रुप्स उहो आहे, ॿिन्ही खे पासे ते करे हिकिड़े नए माण्हू खे हुन रखी छॾियो। नतीजे में KPK में बि हुनजे लाइ मुस्तक़बिल में वापसि पावर में अचण हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क आहे। कराची वारो जेको हुनखे हिकिड़ो पॉकेट MQM जी जाइ ते अल्टरनेट तौरु ॾिनो पियो, उनजी कंडीशन मां ॾिठी फैसल वाडा वारी सीट जी सूरत में। इंटीरियर सिंध में पीपुल्स पार्टी जे अल्टरनेट तौरु हिकिड़ो तव्हां ॾिठो त हिकिड़ी शक्ल तौरु पेश कयो वियो त बाबा सिंध जे बहिराड़ी जे इलाइक़नि में बि पीपुल्स पार्टी अगरि का पार्टी टफ टाइम ॾेई सघे थी त उहा PTI आहे। उनजो हाल अवां ॾिठो लियाकत जतोईअ जे रिएक्शन जी सूरत में। बलोचिस्तान में ख़ान साहब जी पोज़ीशन हूअं बि हिकिड़ी मिनिमल आहे, उते जेको बाप पार्टी आहे उहो सॼो सेटअप फ़िलहाल उन्हनि जो आहे। हाणे इन सॼे सिनेरियो खे अगरि अवां ॾिसो त ख़ान साहब जी मुखालफ़त ऐं मुखालिफ़ धुर तव्हांखे नज़र अची वेंदी त उहा ख़ुदि हुनजे घर में ई मौजूदु आहे। तंहिं करे हुनखे ॿाहिरां मुखालिफ़ धुर जे मुंहिंजे ख़्याल में हुजण या न हुजण सां फ़र्क़ु ई नथो पवे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हुन जा फ्यूचर स्टेक्स पंहिंजा बि नथा नज़र अचनि। ख़ान साहब बि शायदि चाहे थो त बसि हाणे 2 साल हुकूमत करियां ऐं पोइ उन खां पोइ भले पोइ सूफ़ीज़म जे ख़िदमत में बाक़ी ज़िंदगी गुज़ारियां, जीअं अॼुकल्ह मीडिया ते इहे ॻाल्हियूं हलनि पियूं। जी इज़हार साहब। इनाम भट्टी साहब, तव्हांखे पिया ॾिसो वज़ीर आज़म साहब ॾाढो ख़ुशि आहे, चए थो त अॻे त मुंहिंजे वञण जूं ॻाल्हियूं पिया कनि, पाण हाणे ही पाण में कोन था ठहनि ऐं अपोज़िशन जो मूंखे फ़िक्रु आहे। हाणे हुनखे अपोज़िशन जो फ़िक्रु आहे, पर ॿिए पासे सवाल इज़हार साहब काफ़ी उथारिया आहिनि, जीअं जहांगीर तरीन वारा मामला, त छा वज़ीर आज़म जो जेको मुतमैन हुजणु आहे अपोज़िशन जे रहण ठहण ते, उहो दुरुस्त आहे? वज़ीर आज़म खे मुतमैन ई रहणु खपे, बाक़ी 2 साल आसानी सां कढी वेंदो? इमरान ख़ान क्रिकेट जे वर्ल्ड कप खटण खां पोइ ख्वाहिश ज़ाहिर कई त उहो मुल्क जो वज़ीर आज़म थी मुल्क में तब्दीली आणींदो। तब्दीली आई या न आई, पर उनजी जेका ख्वाहिश पूरी थी त उहो वज़ीर आज़म बणिजी वियो। ऐं उहो जेको उन ख्वाहिश जो पूरो आहे उहो उनजे इत्मीनान जो सबबु आहे। जेके बि उनखे साम्हूं ॾुखियायूं पेश पिया आहियूं उहे सभु ख़तमु थी वियूं। ऐं आख़िरी जेका ॾुखियाई उनखे साम्हूं नज़र आई त अपोज़िशन उनखे टफ टाइम ॾेई सघे थी, उहा अपोज़िशन उनखे टफ टाइम न ॾेई सघी। त आउं सम्झां थो उनजे इत्मीनान जो सबबु इहो आहे। ॿी जेका अहम शइ आहे त जेको नैरेटिव खणी आयो हो
त तब्दीली सरकार इंसाफ़ ॾींदी ऐं मुल्क जे अंदरि का वॾी तब्दीली आणींदी, उहा ॿियो कुझु बि न करे सघी। पर ईंदड़ वक़्त में जेका बि हुकूमत ईंदी उहा आउं सम्झां थो त जीअं माज़ी जे ॿियनि हुकुमराननि ते जेके केस ठहिया त उन्हनि खां ही सरकार बि बची कोन सघंदी। इमरान खान पर इमरान गॾु मुंहिंजा केसी हूंदा जिन ते उन्हनि ते केसिस ठहंदा ऐं केतिरा ई मामला अहिड़ा हूंदा जिन जी मंज़ूरी जो सबबु वज़ीर आज़म हूंदो ऐं पोइ उन्हनि सभिनी शयुनि में उनखे बि ईअं हूंदो जीअं अॼु ॿियनि माज़ी जे हुकुमरान खे ॻेलियो वञे। त मूंखे इहो थो थिए त इस्लाम जे अंदरि जेको इहो नैरेटिव खणी कोई अचण जी ख़्वाहिश रखे थो या सम्झे थो त मुल्क में तब्दीली आणींदो, ईमानदारी, करप्शन जो ख़ात्मो ऐं इहे सभु शयूं थींदियूं, उहे मुमकिन त नज़र नथियूं अचनि। पर उन खां पोइ जंहिंखे बि इहो वारो मिले थो उहो बि साॻिया ई कम करे थो जेके ॿिए कंहिं कया आहिनि। त हाणे अॻे जेके ॿ पार्टियूं जेके जिन खे खणी सभु चवनि था त उहे पाकिस्तान जे अंदरि करप्शन जे इंतिहा ते पहुतल आहिनि, त घटि हिननि बि न कयो हूंदो, हिननि जूं ख़बरूं पोइ पइजी वेंदियूं। बाक़ी हिकिड़ी जेका शइ आहे उहा जेका मूंखे लॻे थी त किथे ईअं न थिए त इमरान खान 5 साल पूरा करे वञे ऐं हू सिर्फ़ इन ई ख़ुशी में सम्झे त मूं ॿियो कुझु कयो न कयो, पर घटि में घटि 5 साल वज़ीर आज़म त रहियोसि। पाकिस्तान जो हिकिड़ो नओं रिकॉर्ड पर सर हुनजो जेको वज़ीर आज़म साहब गॾो सां इहो बि थींदो त आउं सम्झां थो जी वज़ीर आज़म साहब त अॼु इहो बि चवे थो त ईंदड़ जेको सेटअप आहे उहो मुंहिंजो आहे, ईंदड़ हुकूमत बि असांजी आहे। ऐं हींअर इन ते ई पे मूं जेको आहे सो ॻाल्हाइणु चाहियो त एॾो पूरो इत्मीनान आहे जो हू चए थो त अञा मुल्क खे वधीक तरक़ी ॾियारींदुसि, ईंदड़ सेटअप असांजो हूंदो, हुन में पाकिस्तान तमामु वॾी तरक़ी कंदो। त मूंखे सम्झ में नथो अचे त हींअर बि जेको अॼु स्टेट बैंक ऐलान कयो आहे त कर्ज़नि में काफ़ी घटिताई आई आहे, रिज़र्व्स बि वधनि था, सभु कुझु थिए थो, ग्राउंड ते नज़र त कुझु कोन थो अचे। यूनिवर्सिटियुनि जा प्रोफेसर एहतिजाज पिया था कनि, यूनिवर्सिटियुनि खे ग्रांट्स कोन थियूं मिलनि ऐं ॿिया जेके कारोबारी इदारा आहिनि उन्हनि में बि किथे का अहिड़ी शइ नज़र कोन थी अचे चइजे त मुल्क जो सनअती जेको फीथो आहे उहो तेज़ी सां हलणु शुरू थियो आहे। पर हिननि खे नज़र अचे थो त मुल्क तरक़ी करे पियो, GDP बि इंक्रीज़ थिए थी, ग्रोथ रेट उनजो थिए पियो ऐं ईंदड़ बजट में ॾिसजे त कहिड़ियूं शयूं रखनि था जेके इहे साबित कंदियूं त जेकॾहिं वाकई मुल्क जी GDP वधी आहे त पोइ हुन सां रोज़गार जा वसीला नवां कहिड़ा वधनि था, केतिरनि नवनि नौकरियुनि जी का पेशरफ़ थिए थी त हेतिरियूं नयूं नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं, एतिरा नवां रोज़गार ॾिना वेंदा, जेको मूंखे ज़ीरो नज़र थो अचे। हिन वक़्तु बि सिर्फ़ु ज़ोर हिन ते आहे त IT बेस्ड जेको आहे सो बिज़नेसिस शागिर्दनि खे सेखारियो त उहे वञी करे पंहिंजो पाण कमाइनि ऐं मुल्क खे बि कमाए ॾियनि। IT जे ज़रिए जेको आहे सो ॿाहिरां डॉलर्स अचनि, जॾहिं त मुल्क जे अंदरि ॿी का बि सनत तरक़ी करण जे क़ाबिल रही कोन्हे। त मूंखे नथो लॻे त इमरान खान जो इत्मीनान जी हिकिड़ो जुज़वी सवाल आउं बि करियां थो जुनैद साहब जी जी इमरान खान जेको ईंदड़ 5 सालनि जी ॻाल्हि थो करे, हींअर वारनि 5 सालनि जी त हुनखे गारंटी मिलियल आहे या जेको बंदोबस्त थियो, त ईंदड़ 5 सालनि जी गारंटी ऐं बंदोबस्त केरु करे? सर इहो सवाल ईंदड़ 5 सालनि जो त ईंदड़ 5 सालनि जो हिनजो मुस्तक़बिल मूंखे त नवाज़ शरीफ वारो नज़र थो अचे, ॿाहिरि न वेठो हुजे। जॾहिं मां 5 साल वरी ईंदुसि हुनजे लाइ का शइ प्री रिक्विजिट छा आहे त हुनखे का सिर्फ़ु हिकिड़ो मिंट मां वारे सां तव्हां सभिनी खां जवाबु चाहियां थो, मां वारे सां जवाबु चाहियां थो मुख़्तसर, सिर्फ़ु मूं वटि हिकिड़ो मिंट। शबीर साहब तव्हांजो ख़्यालु, तव्हां छा चवंदव त ईंदड़ 5 साल वज़ीर आज़म करे त जेको ही माण्हू हिन वक़्तु उन्हनि खे सोलो फ्लाइट ॾेयूं वेठो आहे उन्हनि खे अञा ॿियो छा खपे? जी जी अंधे खे हिकु अख खां 2 अखियूं थियूं मिलनि पियूं, अहिड़ी सोलो फ्लाइट पूरे 70 सालनि में हुनखे कान मिली आहे। अहिड़े मिलाऊ माण्हूअ खे त जेसीं तंहिंखां वॾी मुज़ाहिमत थिए हुनखे 20 साल बि जारी कराईंदा। ओके इज़हार साहब तव्हां छा चवंदव हिन स्टेटमेंट ते? टाइम घटि आहे, बिल्कुलु घटि आहे। मां सिर्फ़ु इहो चवंदुसि त जेकॾहिं इमरान खान खे ही सॼो अरेंजमेंट करे ॾींदड़ पाण ई न हूंदा त पोइ इमरान खान खे 5 सालनि जो इहो गिफ्ट केरु ॾींदो? जी इनाम साहब तव्हां कंक्लूड कजो सर। 5 साल ईंदड़ त मुश्किल आहिनि, काई बि गारंटी कोन अथसि, सिर्फ़ु पंहिंजो इत्मीनान ऐं एतमाद शो थो करे। मूंखे त नज़र इहो थो अचे त ईंदड़ इलेक्शन्स में PTI तमामु घणी बुरी तरह सां न रुॻो शिकस्त खुर्दा थींदी, पर जेके संदसि हींअर सिफ़ुनि में माण्हू वेठल आहिनि उहे ई उनखे छॾणु शुरू करे ईंदा ऐं इहो इलेक्शन्स जे वेझे अचण खां पोइ तव्हां ॾिस पियो माहौल छा थो जुड़े। आउं त इन नज़र सां ॾिसां थो, मूंखे इहो बिल्कुलु नज़र अचे थो त उनखे ऐं KPK में ख़ासि करे जेका बुरी तरह सां हिनजी शिकस्त थींदी उहो माज़ी जा सभु रिकॉर्ड तोड़ींदी।
जी वॾी महिरबानी इनाम भट्टी साहब, इज़हार सुमरो साहब, शबीर साहब ऐं नसीर मेमून साहब, तव्हां सभिनी वॾी महिरबानी। नाज़रीन प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणी ते पियो पहुचे, पंहिंजे मेज़बान जुनेद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।